थर में चौपाई माल में लिम्पी स्किन समेत मुख्तलिफ बीमारियों ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। चौपाई माल वॾी तादाद में मरण लॻो आहे। मालवनि सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। ॻोठ कोटड़ियो, परियाड़ी, लाकोड़ो ऐं ॿियनि ॻोठनि में केतिराई ढोर बीमारियुनि में वरतल आहिनि। जानवरनि जे माहिर डॉक्टरनि जी टीम मोकिली वञे, मालवंदनि इहा अपील कई आहे। थर में चौपाई माल में लंपी स्किन समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। चौपाई माल वॾी तादाद में मरण लॻो आहे। मालवंद सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। ॻोठ कोटड़ियो, परियाड़ी, लाकोड़ो ऐं ॿियनि ॻोठनि में केतिराई ढोर बीमारियुनि में वरतल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर यूनुस पजीर। जी यूनुस, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल सर जे मुख्तलिफ ॻोठनि में हिकु हफ़्ते अंदरि केतिरा ढोर मरी विया। लंबी स्किन बीमारी तेज़ी सां पकड़ण लॻी। भाग्या सख़्त परेशान। मुख्तलिफ ॻोठनि में लातहत चौपाई माल मुख्तलिफ बीमार में वरतल वेटरनरी खाते को बूटो न ॿारियो। भाग्या परेशान। डिपलो जो ॻोठ कोटड़ियो, परियारी, लाकूड़ो समेत केतिरा ई ॻोठनि में चौपाई माल में मुख्तलिफ बीमारियूं मुंहुं कढियो। ढगी, उठ, बकरी, रिढ, लंबी स्किन समेत केतिरा बीमारियुनि जो ज़ाब्तो न आहे। हिते जा माण्हू माण्हुनि जो सफ़र गुज़र चौपाई माल है जेको मुख्तलिफ बीमारियुनि में वरतल हुजण सबबि परेशान थी विया आहिनि। जी ठीक है, मुझी मेहरबानी यूनुस अपडेट करण लाइ।